बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम गुड मॉर्निंग दिस मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में सबा अबड़ो तव्हां सभिनी खे भली कार चवे थी ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदव ख़ुशि हूंदव ख़ैरियत सां हूंदव अल्लाह करे जिते रहो खिलंदा मुस्कुराईंदा रहो इन ई दुआ सां असीं पंहिंजे प्रोग्राम जी कयूं था शुरूआत ऐं दुआ हमेशह करणु खपे दुआ किथे कंहिंखे कहिड़े वक़्तु कंहिंजी क़बूल थी वञे कंहिंखे लॻी वञे का ख़बर नाहे ऐं दिलनि जो मालिक अल्लाह आहे ऐं दुआउनि खे क़बूल करण वारी बि अल्लाह जी ज़ात आहे सो दुआ हमेशह हर कंहिंजे लाइ कंदा कयो। अच्छा ॾींहंनि खे बि इंजॉय कयो लम्हनि खे बि इंजॉय कयो। ॾींहं गुज़रंदा पिया वञनि जल्दी जल्दी वक़्तु गुज़रंदो पियो वञे असां वटि हाणे गर्मी जो सिलसिलो शुरू थियण वारो आहे। इहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त एनवायरमेंट जे करे आहे ऐं असां वटि बहार जी मौसम अनफॉर्चुनेटली ख़तमु थी चुकी आहे जेका फैब में असीं ॾिसंदा हुआसीं त असां वटि बहार जी मौसम ईंदी ऐं उहा किथे आहे का ख़बर नाहे। गर्मी अची वई आहे ॾींहं में गर्मी थी थिए सुबुह में थोरी थधी हवा लॻे पई पर असां वटि बहार जी मौसम नाहे। इहो सॼो जेको चेंज थियो आहे एनवायरमेंट इहो असीं पंहिंजे इंसाननि जे करे आहे असांजी ख़ताउनि कोताहियुनि जे करे आहे। ख़ासि करे जेके असीं प्लांटेशन नथा कयूं या वरी असां वटि प्लांटेशन थिए पई त उनजी केयर नथा कयूं। असां वण त लॻायूं था ॿूटा त लॻायूं था किथे बि वञूं था का सेरेमनी थिए थी या वरी किथे बि को ॿूटो लॻाइणो आहे वण लॻाए ॿूटो लॻाए करे असांजी ज़िमेदारी पूरी थिए थी पर इहा असांजी ज़िमेदारी न आहे। असीं पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं था अगरि उन्हनि जी बर्थडे आहे त उन ते अगरि उहो हिकिड़ो नंढिड़ो ॿूटो लॻाइनि पंहिंजे घर जे ॿाहिरां ई या कंहिं पार्क में वञी करे अगरि असीं इहा पंहिंजे ॿारनि में अवेयरनेस ॾियूं उन्हनि खे इहा नॉलेज ॾियूं त इहो ई वणु सुभाणे खां पोइ तव्हांखे छा वॾींदो तव्हां जेतिरो वॾो थी वेंदो जीअं तव्हां वॾा थींदा वेंदा इहो बि तव्हां सां गॾु वॾो थींदो त उन्हनि खे पालियो ऐं इहो असांजी इन्वायरमेंट जो हिसो आहे। असीं पंहिंजी इन्वायरमेंट खे ख़ूबसूरत कीअं था ठाहे सघूं ख़ूबसूरत कीअं था करे सघूं असां वटि कहिड़ी शइ जी केतिरी जाइ ऐं अहमियत आहे इहा असांखे पाण खे सम्झणी ऐं सोचणी पवंदी। ईअं ई जीअं असीं ॾींहंनि जी हमेशह ॻाल्हि कंदा आहियूं ऐं मां हमेशह तव्हांजे लाइ अहिड़ा ॾींहं खणी ईंदी आहियां जेके सेलिब्रेट कया वेंदा आहिनि वर्ल्ड लेवल ते नेशनली लेवल ते ऐं वरी इंटरनेशनली लेवल ते। हर ॾींहं जो पंहिंजो मक़सदु हुजे थो हर ॾींहं जी पंहिंजी अहमियत हुजे थी। जीअं अॼु कुझु डेज़ सेलिब्रेट कया वञनि था यानी कि वाइट टी शर्ट डे या वाइट शर्ट डे बि सेलिब्रेट कया वञे थो। छा तव्हांखे ख़बर आहे त हिन जी अहमियत केॾी आहे? वाइट कलर जो सिंबल छा आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऐं इहो मां नथी चवां तव्हां अगरि गूगल कंदा रिसर्च कंदा त तव्हांखे ख़बर पवंदी त असां वटि केतिरा ॾींहं आहिनि जिन ॾींहंनि जी असांखे का ख़बर ई नथी हुजे। तव्हां हिकिड़ो कमु कंदा कयो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे नंढिड़ो अगरि टास्क ॾींदा त पुटु अॼु मूंखे सर्च करे ॾेखारियो तव्हां मोबाइल यूज़ कयो था मोबाइल में गेम्स खेॾो था इन्हनि खे थोरो साइड रखी करे अगरि तव्हां ॿारनि खे थोरो इन हवाले सां बिज़ी रखो ऐं उन्हनि खे ॿुधायो त अॼु कहिड़ो ॾींहुं सेलिब्रेट कयो वञे थो ऐं छो ऐं किथे ऐं कॾहिं खां त तव्हांजो ॿारु माशाल्लाह एक्टिव बि थींदो ऐं उनखे नॉलेज बि थींदी। अॼु हिकिड़ो बहितरीनु ॾींहुं हूअं त खोड़ सारा ॾींहं सेलिब्रेट कया वञनि था पर अॼु हिकिड़ो बहितरीनु ॾींहुं जंहिंजो मां ज़िक्र करणु वञी रही आहियां साइंस डे आहे ऐं दुनिया में हिन खे रजिस्टर्ड कयो वियो आहे। हिन खे कंपनीज़ बि अपनायो आहे छो त साइंस जेतिरी तरक़ी करे पई उहा तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। IT AI ऐं खोड़ सारियूं ॿियूं शयूं जेके असां ॾिसूं पिया ऐं असांजी यूथ करणु चाहे पई ऐं करे बि पई तमामु घणो एक्टिव लॻा पिया आहिनि असांजा नौजवान छोकिरा छोकिरियूं जेके AI ॾांहुं अचणु चाहिनि था जेके साइंस पढ़णु चाहिनि था त साइंस आहे छा साइंस तरक़ी कीअं करे पई ऐं साइंस ॾींहों ॾींहुं वधे कीअं पई इन में वधीक इज़ाफ़ो आख़िर थिए कीअं पियो इहा अॼु ताईं कंहिंखे सम्झ में न आई आहे पर साइंटिस्ट जी जेतिरी खोट हिन वक़्तु ॾिठी वई आहे सिर्फ़ु पाकिस्तान जी मां ॻाल्हि नथी कयां पूरी दुनिया जी ॻाल्हि कयां पई त साइंटिस्ट जी केतिरी कमी आहे। अॼु हिकिड़ो बहितरीनु ॾींहुं सेलिब्रेट कयो वञे थो सिर्फ़ु पाकिस्तान में न पर इंटरनेशनली लेवल ते वुमेन्स एंड गर्ल्स इन साइंस। छोकिरियुनि जी तालीम खे हूअं त आम करणु ई खपे ऐं छोकिरियूं पढ़नि जेतिरो उहो घटि आहे पढ़णु खपे पढ़ो पढ़ो ऐं पढ़ो पर सिर्फ़ु पढ़ो न पढ़ायो बि इंफॉर्मेशन बि ॾियो ऐं इहा इंफॉर्मेशन त साइंस बि फील्ड आहे साइंस में छोकिरियूं बि कमु कनि थियूं साइंस छोकिरनि लाइ कीअं कमु करे थी ऐं छोकिरियूं इन खे कीअं अपनाइनि थियूं अॼु इन बारे में ॻाल्हाईंदासीं। अॼु वुमेन्स एंड गर्ल्स इन साइंस ॾींहुं आहे जेकी शायदि असांखे जेको ख़बर न आहे या वरी अगरि ख़बर हुजे बि थी त असीं इन ते फोकस नथा कयूं। असांखे ॿुधाइणु खपे पंहिंजी छोकिरियुनि खे त अगरि तव्हां डॉक्टर नथियूं थी सघो अगरि तव्हां टीचर नथियूं थियणु चाहियो अगरि तव्हांखे इंजीनियरिंग पसंदि न आहे त असां वटि
खोड़ सारियूं ॿी फील्ड्स आहिनि, यानी कि साइंस बि फील्ड आहे जंहिंमें हिन वक़्तु औरतुनि जी, छोकिरियुनि जी तमामु घणी ज़रूरत आहे ऐं औरत चाहे त कुझु बि करे सघे थी। हिन वक़्तु औरत जो हिकिड़ो इहो रिकॉर्ड साम्हूं अचे पियो त 56 इयर्स खां पोइ जेको चंड ते वञण जो प्लान कयो वियो आहे, ॿीहर त असीं चंड ते वेंदासीं, उन्हनि में बि हिकिड़ी औरत खे शामिलु कयो वियो आहे। इहा औरतुनि लाइ प्राउड जी ॻाल्हि आहे, त छो न साइंस में बि औरतुनि खे इन कजे, इहो बि ॿुधाइजे त साइंस बि वसी फील्ड आहे, सुठी फील्ड आहे, अचो ऐं साइंस पढ़ो। अॼु असां सां इन मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ बहितरीनु महिमान असां सां गॾु आहिनि, जेके बैचलर्स करे वेठा आहिनि, बैचलर्स ऑफ साइंस स्टूडेंट एंड कंप्यूटर साइंस एट मोहम्मद अली जिन्ना यूनिवर्सिटी ऐं गॾोगॾु अकेडमिक में बि ही पार्टिसिपेट करे रहियूं आहिनि। अरीबा माशूक साहिबा अॼु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो अरीबा साहिबा? अल्हम्दुलिल्लाह। ॿी बहितरीनु महिमान जेके गुलिस्तान जौहर खां असां वटि आयूं आहिनि, बहितरीनु कमु करे रहियूं आहिनि, बैचलर्स इन बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन हिननि कई आहे, स्पेशलाइज़ेशन जेकी हिननि जी आहे उहा मार्केटिंग में आहे, मार्केटिंग खे खोड़ सारो ॾिसनि थियूं ऐं गॾोगॾु हिननि जो हिन वक़्तु जेको रिसेंटली कमु आहे उहो रिसर्च ते आहे। युसरा अली साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम युसरा। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? अल्लाह शुक्र। ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ऐं लास्ट बट नॉट लीस्ट असां वटि बहितरीनु महिमान, अगरि छोकिरियूं हुजनि त असां वटि छोकिरे जो बि हुजणु ज़रूरी आहे, उहो बि डिफाइन कंदो त औरतुनि जी साइंस में केतिरी ज़रूरत आहे। बहितरीनु महिमान आहिनि, साइबर सिक्योरिटी पढ़नि बि था, पढ़ाइनि बि था, कमु बि कनि था इन मलेशिया ऐं ॿियनि मुल्कनि खे बि कनेक्ट रखियो आहे इन्हनि पाण सां। साइबर सिक्योरिटी एडवोकेट आहिनि, रेड टीम रिसर्चर आहिनि। वेलकम कंदासीं मोहम्मद अताउल्ला साहब खे। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो अताउल्ला साहब? तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। सो अॼु ॻाल्हाईंदासीं असीं साइंस ते। मौज़ू असांजो साइंस आहे, वुमेन्स एंड गर्ल्स इन साइंस। कीअं तरक़ी कजे, केतिरी कमी आहे, किथे गैप आहे। टई महिमान असां वटि मौजूदु आहिनि। वठूं था नाज़रीन नंढिड़ो ब्रेक खां पोइ मोटी अची ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। वेलकम बैक नाज़रीन। हिकु भेरो ॿीहर भलीकार कयां थी मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान, सिंदगी नंबर 1 चाय, टपाल मेज़बान, जश्न जमालो गेम शो में अब आप मिल सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट ज़ुहैब चांडी और राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान, सिंध की शान। नाज़रीन ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू ऐं साइंस जे बारे में अॼु ॻाल्हायूं पिया त साइंस आहे छा। बेसिकली पहिरीं असीं इहो सिखूं, असांजे जेके ॿार पढ़नि पिया उन्हनि खे त ख़बर आहे, असांजी जेकी यूथ आहे उहा साइंस पढ़े पई, पर साइंस जेके एक्चुअली पढ़नि पिया उन्हनि खां पुछणु खपे त साइंस आहे छा, वॉट इज़ साइंस। जी अरीबा। जी ॾिसो, साइंस हिकिड़ी अगरि असां मथां ॾिसूं न, मतिलबु हिकिड़ो इम्पैक्ट ॾिसूं उन्हनि जो, त इहो आहे त हिकिड़ी जदीद सीढ़ी आहे असां लाइ। उनजे थ्रू असां हर उहा शइ उन खे अचीव करे था सघूं, हर उन फील्ड में वञी था सघूं। साइंस हिकु पाण मतिलबु हिकिड़ी मेजर फील्ड आहे। इन जे अंदरि IT थी वई, टेक्नोलॉजी थी वई, कंप्यूटर अची वियो, सभु साइंस जे ई अंदरि थी अची वञनि। हाणे अगरि ॾिसूं त अॼु जीअं जदीद दौरु हलंदो थो हले, AI अची वई आहे, टेक्नोलॉजी वधंदी वञे, थ्रू इहे सभु साइंस जी अची वियूं अंदरि। ऐं माण्हू अगरि असां वुमेन जी था ॻाल्हि कयूं, साइंस में जीअं टॉपिक आहे, असांजो ॾींहुं आहे, उनखे मल्हायूं था, त साइंस जे थ्रू ई अॼुकल्ह वुमेन खे इहा हर शइ ख़बर पइजी वई आहे, उन्हनि खे अवेयरनेसिस अची वयूं आहिनि। उहे साइंस खे यूज़ करे ई हर फील्ड में एंटर थी थियूं सघनि, हर फील्ड जो उन्हनि खां फ़ाइदो खणी थियूं सघनि, सोचे थियूं सघनि त मां हिन फील्ड में वञा, हीअ फील्ड मुंहिंजे लाइ बहितर आहे। साइंस उनखे इम्पैक्ट थी करे, उन्हनि खे ॿुधाए थी, उन्हनि खे लीड थी करे। बेसिकली हिकु इहो पाथवे आहे जंहिंखे यूज़ करे असां अॻे फील्डनि खे एक्सप्लोर था करे सघूं। सही। छा छोकिरियूं साइबर सिक्योरिटी में वञणु चाहिनि थियूं या सिर्फ़ु इहा मखसूस कई वई आहे त सिर्फ़ु जेंट्स जी ई फील्ड आहे? ॾिसो, इहो ई आहे त परसेंटेज एॾो घटि थी वियो आहे वुमेन्स जो, त हो ॿी फील्ड्स खे एक्सप्लोर नथी कनि, या त हिकिड़ी डॉक्टरी या इंजीनियरिंग जी फील्ड में जी, या फिर टीचिंग में। बिल्कुलु टीचिंग में उन्हनि जो आहे त बसि लेक्चरारी जी साइड अची वञूं, डॉक्टरी जी साइड अची वञूं। पर बेसिकली साइबर सिक्योरिटी या ॿी टेक्नोलॉजी जी फील्ड आहिनि, उन में वुमेन्स खे अचणु घुरिजे, उन्हनि खे एक्सप्लोर करणु घुरिजे त डॉक्टरी या लेक्चरारी खां बि वधीक शयूं आहिनि जेके एक्सप्लोर कजे, जेके उन मां तव्हां अहिड़ी अॻे फील्ड में इंशाल्लाह तव्हां कामयाबी करे था सघो। त वुमेन्स खे खपे त हे कनि एक्सप्लोर।
कन एक्सप्लोर जी युसरा साहिबा छा चवंदो साइंस छा आहे तव्हांजी नज़र साइंस में बेसिकली सिर्फ़ु एजाद जो नालो न आहे बल्कि साइंस खे असांखे अहसास सां बि ॾिसणु घुरिजे जीअं अॼुकल्ह AI जो अरीबा ॿुधायो AI एंड टेक्नोलॉजी एॾी इम्प्रूव थी वई आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इनोवेशन जे थ्रू असां न बल्कि माण्हुनि जे लाइ उनखे अहसास जे थ्रू ॾिसंदासीं त ॾाढी इम्प्रूवमेंट ईंदी असांजे मुआशरे में ऐं फीमेल जो इंक्लूजन हुजणु बिल्कुलु ज़रूरी आहे छो जो फीमेल रिसर्च जे हिसाब सां बि फीमेल इमोशनली ऐं सोशली एथिकली बि ज़्यादा तरजीह ॾींदी आहे उनजे करे टेक्नोलॉजी में बि काफ़ी इम्प्रूवमेंट ईंदी आहे सही पर छोकिरियूं अॼुकल्ह रिसर्च करणु चाहिनि थियूं छो त जेतिरा मां स्टूडेंट ॾिठा आहिनि जी रिसर्च खां परे पिया भॼनि त असांखे रिसर्च न मिले न छो बेसिकली असां वटि हिकिड़ो गैप आहे जेको गैप इहो आहे त उन्हनि खे पाथवे सही तरीक़े सां आइडेंटिफाई न आहे त उन्हनि खे ॿुधायो नथो वञे त रिसर्च एॾी मुश्किल न आहे अॼुकल्ह त AI जो दौर बि आहे AI इनखे अञा काफ़ी आसान करे छॾियो आहे तव्हांखे हर शइ अवेलेबल थी मिले थी इंटरनेट ते या फिर काफ़ी अहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि पर तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि शयुनि जे बारे में स्टूडेंट्स खे फीमेल्स खे मेल्स खे इवन ॿुधाइण जी ज़रूरत आहे मोस्टली पाकिस्तान में रिसर्च जो थोरो गैप मुश्किल आहे स्टूडेंट रिसर्च खां इन करे भॼंदा आहिनि जो उन्हनि खे एतिरो ॿुधायो नथो वञे त तव्हां हिन तरीक़े सां रिसर्च खे ईज़ी बणाए सघो था सो इहो गैप फिल थी वञे त ॾाढी आसानी थी वेंदी कीअं थींदो तव्हांजे नज़र में मतिलबु तव्हांजे ओपिनियन में माइंड में छा हले पियो त असीं अगरि सजेस्ट कयूं का बिल्कुलु ॻाल्हि बिल्कुलु कीअं अॼुकल्ह असां वटि काफ़ी फ्री कोर्सिस बि पिया आहिनि कोर्सेरा जे थ्रू या फिर यूडेमी जे थ्रू उते काफ़ी कोर्सिस आहिनि जिते रिसर्च जे बारे में तव्हांखे ॿुधायो वञे थो यूट्यूब ते काफ़ी टीचर्स आहिनि जेके तव्हांखे ॿुधाईंदा बसि इंट्रस्ट बि हुजणु घुरिजे तव्हांखे उन शइ जे लाइ त अञा काफ़ी उन्हनि जे लाइ स्टूडेंट्स जे लाइ असांजे इहो हूंदो आहे न पाथ्स पाण ई ठहंदा वेंदा आहिनि जी अगरि तव्हां उन तरफ़ तरजीह उन शइ जी तरफ़ वञणु चाहियो था त पाथ्स तव्हांजे लाइ मुश्किल न थींदा आहिनि ॻोल्हणु बहितरीन अताउल्ला साहब तव्हां छा चवंदा साइंस छा आहे अच्छा साइंस अगरि बिल्कुलु आसान लफ़्ज़नि में असां हिनखे सम्झूं त चई सघूं था त यूनिवर्स खे डिस्कवर करण जो हिकु ज़रियो साइंस आहे टेक्निकली इहो आहे हिकु मक़सदु उहा ईदर वी कैन से विद द हेल्प ऑफ टेक्नोलॉजी विद द हेल्प ऑफ मैथमेटिक्स विद द हेल्प ऑफ एनी रिलेटेड फील्ड असां चई सघूं था मक़सदु आहे त यूनिवर्स जे अंदरि का शइ जेकी लिकियलु आहे उनखे डिस्कवर करणु सिंपल ॿी ॻाल्हि जेकी तव्हां पुछी त साइंस से रिलेटेड असां जेको अॼु ॾींहं जो कॉन्टेक्स्ट बि आहे जी उन हवाले सां मां सिंपल से हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि जीअं मां मौक़ा जाम घणा आहिनि बिल्कुलु घणा आहिनि ईअं न आहिनि त मौक़ा न आहिनि असां चऊं त मौक़ा बिल्कुलु घटि आहिनि मौक़ा बिल्कुलु आहिनि मां तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां थो त मां इन 2018 में मां अमेरिकन हिकु सेमेस्टर एक्सचेंज प्रोग्राम हुयो उन लाइ अप्लाई कयुमि त उन में 4 खां 5 स्टेजिस हुया उहे क्लियर कयासीं असां उन खां पोइ असां पूरे पाकिस्तान में 2 स्टूडेंट असां जेको आहे शॉर्ट लिस्ट थियासीं उन्हनि मां हिकु फीमेल हुई हिकु मेल हुयो मां अच्छा उन्हनि में कैटेगोरिकल मूंखे ईमेल आयो त तव्हां फाइनल इंटरव्यू में अची नथा सघो बिकॉज़ असांजो जेको तव्हांजो स्कोर आहे उहो हेतिरो आहे तव्हांजो अपोनेंट स्कोर हेतिरो आहे जेका बि फीमेल आहिनि ऐं असां उन्हनि खे एज़ फीमेल हेतिरा पॉइंट्स एक्स्ट्रा ॾींदासीं अच्छा हेतिरा पॉइंट्स असां एक्स्ट्रा ॾींदासीं तव्हां हिते ई रेस मां हटी था वञो द थिंग इज़ के मवाक़िया आहिनि हाणे तव्हांजे साम्हूं आहे इहा शइ त असां जेतिरा बि अच्छा जेका ओसि ताईं पॉइंट्स हुया लेट से उहे एतिरो गैप हुयो जो 8 खां 10 पॉइंट्स जो अछो ख़ासो गैप हुयो लेकिन उन मवाक़े खे ॿुधाइण या जंहिंखे चइबो आहे त हिकु अवेयरनेस जी मूंखे लॻंदो आहे त थोरी कमी आहे स्पेशली पाकिस्तान में रही करे ॿी शइ इहा बि आहे त स्कॉलरशिप्स तव्हां ॾिसो त स्कॉलरशिप्स में अक्सर प्रोफेसर्स लिंक्डइन ते या वेबसाइट्स ते या आम जॻहनि ते बि रेड हाईलाइटेड तरीक़े सां लिखंदा आहिनि त फीमेल्स आर इनकरेज टू अप्लाई जी जी बिल्कुलु कैटेगोरिकल लिखंदा आहिनि लेकिन इहा शइ आहे त पोइ असां कंहिं बि वजह सां उहे साइकोलॉजिकली असां उन खे ॿिए तरीक़े सां बि ॾिसी सघूं था लेकिन कंहिं बि हिसाब सां असां अप्लाई नथा कयूं पाण में बि त डेफिनेटली उन में अप्लाई करण खे उन अवेयरनेस खे में बि अगरि असां अचीव कयूं उनखे अगरि असां गोल एज़ अ गोल उन खे वठूं था पिया त मुंहिंजे नज़दीक उनखे अचीव करे सघूं था छो त साइंस तरक़ी कंदी वञे पई ऐं अञा बि कंदी मे बि AI खां अॻियां ॿी का दुनिया असांजो इंतज़ारु कंदी हुजे पर असीं अॼु ताईं AI में ई फाथा पिया आहियूं उनखे ई एक्सेप्ट न पिया कयूं असां छा चवंदा इन ॻाल्हि में मां तव्हांखे बिल्कुलु
मुख़्तसर प्रीफेस अगरि ॿुधायां जी। हिन सिलसिले में त उहो इहो आहे त AI असां AI हर को चैट GPT यूज़ करे थो। चैट GPT जो मास्टर माइंड ई छोकिरी आहे, हिकु फीमेल आहे, जी। मीरा, मिस मीरा। शी वॉज द CTO ऑफ OpenAI. OpenAI इज़ द कंपनी जंहिं चैट GPT इंट्रोड्यूस करवायो बैक इन 2022 टिल 2024 ताईं, मुंहिंजे ख़्याल सां एंड ऑफ 2024 ताईं, जेको चैट GPT जे डेवलपमेंट जो हिकु उहो ई एरा हुयो। जी। उन्ही में चैट GPT जेको आहे न अछो ख़ासो वधियो आहे। उन खां पोइ त मुंहिंजे ख़्याल सां चैट GPT एतिरो अछो ख़ासो या AI जो एजेंटिक AI वग़ैरह इहे अछो ख़ासो जिद्दत अची वई। उन जो असल दौर हुयो उहो 2022 खां 2024 हो। 24 जो हुयो, जी। त उन में जेको CTO हुई उहा मिस मीरा हुई। मिस त इन में को शक न आहे त साइंस मां बि इंजीनियरिंग कई आहे, जी। त असांजे इंजीनियरिंग में सिर्फ़ु 6 छोकिरियूं हुयूं। हाणे मां पढ़ायां पियो इंजीनियरिंग में, त हाणे इंजीनियरिंग में मे बी मिनिमम 20 छोकिरियूं हूंदियूं आहिनि। सही। त द थिंग इज़ की उहा वधे थी पई शइ वधे आहिस्ता थी आहिस्ता। अच्छा, मां हिकु गवर्नमेंट यूनिवर्सिटी में जिथे मे बी फीस न हुअण जे बराबरि हूंदी आहे, मां उते पढ़ियो आहियां लेट्स से, त उते बि सिर्फ़ु 6 खां 7 छोकिरियूं हुयूं। मां हाणे उते कॾहिं कॾहिं वेंदो आहियां जामशोरो मेहरान में, त उते आई कैन सी के मोर देन 30 फीमेल्स जेकियूं क्लास में वेठियूं आहिनि, 50 जी 60-70 जी क्लास में। सही। त वधनि था पिया, इहे शयूं वधनि थियूं पियूं। उन में इन ॾींहं जो हिकु रोल त आहे डेफिनेटली। ऐं इन में इहो नथा चई सघूं त सिर्फ़ु मैथमेटिक्स या सिर्फ़ु इंजीनियरिंग में छोकिरनि जो ई दिमाग़ हले थो, जेको हिकु मिथ आहे त मैथ सिर्फ़ु छोकिरनि खे अचे थी। छोकिरियूं मैथ में कमज़ोर आहिनि, अगरि रटे जी शइ हुजे त छोकिरनि खे न ईंदी आहे। असांजी क्लास में मां तव्हांखे ॿुधायां 6-7 छोकिरियूं हुयूं शायदि। उन्हनि में जेकी टॉपर हुई, मैथ में बि टॉपर, उहा छोकिरी हुई। हींअर उहा इटली में आहे, मुंहिंजी हींअर बि हुननि सां ॻाल्हि थींदी आहे। त उहा उन्हनि PhD करे पई डेटा साइंस। छोकिरनि हिकिड़ो मैथ खे हिकिड़ो ठाहियो बि आहे, मिथ बि ठाही आहे त मथो अथव त हणो मैथ जो फुल फॉर्म। ख़ैर, तव्हां छोकिरियुनि जी ॻाल्हि कई त छोकिरियूं मैथ में इलाही होशियारु, इलाही कॉम्पिटिटिव गर्ल्स मां ॾिठियूं आहिनि। असांजी पंहिंजी हिकिड़ी छोकिरी आहे जेकी मुंहिंजे भाउ क्लास ॾींदी हुई त मैथ कीअं सिखबी आहे, पढ़बी त न आहे। ख़ैर, असां चवंदा आहियूं मैथ पढ़ूं था, इट्स नॉट पढ़णु, इट्स सिखणु। सो युसरा साहिबा, छा चवंदो AI खां असां अॼु ताईं ॾिजूं पिया, छोकिरियूं छा एक्सेप्ट करे सघियूं आहिनि? त व्हाट इज़ AI एक्चुअली? आई वुड से मां इहो ई चवंदमि त AI असांखे पॉज़िटिव साइड त ॾिसूं था, पर उनजा नेगेटिव साइड इफेक्ट्स बि आहिनि। अच्छा, नेगेटिव बि आहिनि? बिल्कुलु युसरा साहिबा, मां हिते तव्हांखे रोकींदमि। नाज़रीन, वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, वापसि अची ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। बरिकार नाज़रीन, प्रीमियर मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब आप मिल सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट ज़ोहेब चांडियो राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान, सिंध की शान। जी नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। अॼु औरतुनि जो ॾींहुं आहे, पर छा में? साइंस में केतिरी तरक़ी थी आहे ऐं केतिरी तरक़ी वरी औरतुनि कई आहे, अञा छा थियणु खपे? सो AI जी ॻाल्हि हले पई युसरा साहिबा सां, ऐं तव्हां ॿुधायो पिया त नेगेटिव बि आहे ऐं पॉज़िटिव बि आहे। कीअं? पॉज़िटिव इम्पैक्ट इहो आहे त AI असांजी ज़िंदगी काफ़ी आसान बणाए छॾी आहे। असांखे काफ़ी रिसर्च पेपर्स जी अगरि ॻाल्हि कजे या फिर काफ़ी कॉम्प्लेक्स शयूं, चाहे उहे प्रेज़ेंटेशन्स ठाहिणु हुजनि इन एकेडमिक लाइफ, चाहे उहे असांखे रिपोर्ट्स ठाहिणु हुजनि, असांखे पूरो जो पूरो डेटा हाणे ओवरऑल 5-6 घंटनि जे इस्तेमालु करण जी ज़रूरत न आहे, बल्कि AI असांखे कंसाइज़ ऐं पूरो एक्यूरेट ऑथेंटिफाई वे में ॾींदो आहे। बट अगरि AI खे असां नेगेटिव वे में ॾिसूं त जीअं सोशल मीडिया ते अॼुकल्ह काफ़ी फेक वीडियोज़, AI जनरेटेड वीडियोज़, कॉन्टेंट अचणु लॻो आहे, UGC कॉन्टेंट बेसिकली,
उन काफ़ी परेशानी फैलाए छॾी आहे। पाकिस्तान जहिड़ी कंट्री में जिते अञा ताईं AI खे असां एक्सेप्ट ई न करे सघिया आहियूं, उते ई फेक वीडियोज़, फेक AI जनरेटेड वीडियोज़, UGC कॉन्टेंट स्टार्ट थी वियो आहे, जंहिं काफ़ी नेगेटिव जो इंसान जो न माइंड सेट करे छॾियो आहे। काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेकी फ़िलहालु AI खे पाकिस्तान जेकॾहिं इवॉल्व न आहे त उनखे थोरो सो कंसाइज़ करे या त अवेयरनेस ॾे या त रेस्ट्रिक्शंस लॻाए। ॿाहिरनि कंट्रीज़ में त काफ़ी रेस्ट्रिक्शंस लॻी वियूं आहिनि, त अगरि कोई तव्हांजो फॉर एग्ज़ाम्पल पिक्चर्स यूज़ थो करे, वीडियोज़ थो जनरेट करे, त उन में रेस्ट्रिक्शंस आहिनि, त फीमेल्स उन ते बाक़ाइदा एक्चुअल में रेस्ट्रिक्ट करे पंहिंजो एक्शन वठी थियूं सघनि। बट पाकिस्तान जहिड़ी कंट्री में जिते नॉर्मल लॉज़ में ई न बेसिक असां ह्यूमन डेफिशिएंसीज़ ते शिकार आहियूं, त उते AI काफ़ी नेगेटिव रोल ज़्यादा थी प्ले करे बनस्बत पॉजिटिव रोल में। बाक़ी एज अ फीमेल आई वुड से AI काफ़ी आसान करे छॾी आहे असांजी ज़िंदगी। सही, बिल्कुलु। पर इन में इहो बि हिकिड़ो इम्पैक्ट नज़र आयो आहे त असीं सिर्फ़ु नेगेटिविटी ॾांहुं वञूं पिया रीबा, ऐं असीं ॾिसूं पिया त AI असांजे माइंड में इहो अची वियो आहे त कुझु नेगेटिव करिणो आहे त AI खां पुछी वठूं। छा चवंदो? जी बिल्कुलु, जीअं युसरा चयो त ॿी ॻाल्हि मां एड कंदमि जी त ज़रूरु। क्रिटिकल थिंकिंग असांजी घटि थी वई आहे। असांखे असाइनमेंट मिलंदो आहे बसि AI करे छॾींदा, AI जो बसि इहो थोरो घटि थी वञे न त पोइ सफ़ा उन जा फ़ाइदा बि आहिनि। त ॾिसो माण्हुनि खे टाइम बची थो वञे, टाइम सेविंग ॾाढो आहे। ऐं ॿी ॻाल्हि उहे शयूं तव्हांखे एक्सप्लोर करण जूं थियूं मिलनि जेकी हूअं यूजुअली तव्हां वेबसाइट्स ते वेंदव त इलाही लंबी थी वेंदी आहे, पर ChatGPT तव्हांखे या ॿियूं बि जेके प्लेटफॉर्म्स आहिनि उहो तव्हांखे सफ़ा कंसाइज़ करे ॾींदो, पॉइंट टू पॉइंट जेकी सिर्फ़ु ज़रूरत जी शयूं हूंदियूं इंपॉर्टेंट हाईलाइट्स करे ॾींदो, त तव्हांखे उहे पढ़ण में आसानी थींदो। ईअं आहे त नेगेटिव सां गॾु गॾु पॉजिटिव बि आहे। मतलब you mean to say कि we are depend on डिपेंडेंसी इलाही अची वई आहे and ChatGPT। कुझु बि अचे बसि डायरेक्ट अपलोड कयो त बसि अची थो वञे। क्रिटिकल थिंकिंग नथा कयूं, 2 मिंट वेही सोचूं नथा त भाई हिन ते पाण बि त असां वर्क करे था सघूं। इवन आसान खां आसान शयूं बि असां ॾेई था छॾूं, भाई हे करे ॾींदो, बसि फाइल ठाहे ॾींदो, डायरेक्ट अपलोड कयो। नेगेटिविटी उहा ई नेगेटिविटी ॾांहुं अची वई। जॾहिं त असीं AI खे यूज़ करे असीं छा करे सघूं पिया, तव्हांजे माइंड में छा अचे पियो? जीअं असीं कैलकुलेटर ॾिठोसीं, असांजी सिंधी में न हो, पर हाणे असांखे सिंधी में कैलकुलेटर मिले पियो। ईअं खोड़ सारियूं शयूं थी सघनि थियूं। ताला साहब छा चवंदा? अच्छा, मां हिन में हिकु शइ ऐड कंदुसि। तव्हां कैलकुलेटर जी ॻाल्हि कई त कैलकुलेटर बि जॾहिं इंट्रोड्यूस थियो हुयो न जी त सभिनि खां वधीक प्रॉब्लम थियो हुयो। मुंहिंजे अबू वारा ॿुधाईंदा आहिनि त 1970 में जॾहिं नई पाकिस्तान में कैलकुलेटर एज अ माइक्रो प्रोसेसर फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस थियो। उन खां पहिरीं कैलकुलेटर ईअं बाइनरी टाइप जो कुझु न कुझु हूंदो हुयो। 1970 में जॾहिं फर्स्ट टाइम आयो त तॾहिं उन टाइम वॾा एहतजाज थिया हुया त बाबा तव्हां इंसान जी जेको आहे न माइंड सां खेॾो था, तव्हां उनखे बिल्कुलु उन जी क्रिटिकल थिंकिंग खे आउट करायो था, समथिंग लाइक दिस। त उहा असां हींअर ॾिसूं था त कैलकुलेटर असांजी ज़िंदगी जो हिकु हिसो थी वियो आहे। मे बी लाइकवाइज़ मूंखे लॻंदो आहे त AI जेको आहे, AI हिकु ज़िंदगी जो हिसो थी वेंदो अॼु खां कुझु साल बाद, जेको थी बि वियो आहे डेफिनेटली। असां अगरि पढ़ूं बि था। रही ॻाल्हि क्रिटिकल थिंकिंग इम्पॉर्टेंट आहे डेफिनेटली, हर लिहाज़ सां इम्पॉर्टेंट आहे। उन जा कुझु ॿिया वे आउट थी सघनि था। फॉर एग्ज़ाम्पल अगरि कैलकुलेटर आयो त कैलकुलेटर जे एज़ माइक्रो प्रोसेसर जे अचण खां पोइ असां ॾिठोसीं त मैथमेटिक्स में बि कुझु इजादात आयूं। ईअं मूंखे लॻंदो आहे त हर पढ़ाई जे हींअर असां बि जेको असाइनमेंट्स हूंदियूं हुयूं उन्हनि खे असां डेली बेसिस ते सोचींदा आहियूं त असाइनमेंट हिन खां हीअं कीअं हुअणु खपे, हिन खां हीअं कीअं हुअणु खपे। मां अक्सर छो जो मलेशिया में हूंदो आहियां त मलेशिया में जेका प्रोफेसर्स आहिनि नॉर्मली उहे नॉर्मल असाइनमेंट ॾींदा न आहिनि। सही। उन्हनि जी जेका असाइनमेंट हूंदी आहे उहा काई न काई एॾी स्पेसिफिक हूंदी आहे जंहिंमें उहे ओपन बुक करनि था। तव्हां 100% AI यूज़ कयो, स्टिल क्रिटिकल थिंकिंग यूज़ थिए थी। ओके, डेफिनेटली। ऐं ईअं जेको आहे आई वुड लाइक टू से कि हिते बि प्रोफेसर ज़ुबैर साहब आहिनि। मां उन्हनि जी हिकु दफ़ा क्लास में ईअं वियो हुउसि त उहे पढ़ाइनि पिया डिज़ाइन थिंकिंग करे को कोर्स हुयो। उनमें सब्जेक्ट जो नालो ई डिज़ाइन थिंकिंग आहे। त उन जे अंदरि उन्हनि चयो त बाबा पूरी मुक़ाबिलो इहो आहे त तव्हां केतिरो वधीक AI यूज़ कयो था, लेकिन हे सॉल्व कयो। अच्छा, त दुनिया इन तरफ़ वञे थी त उहा तव्हांजो ज़िंदगी जो हिसो ठही थो वञे AI। त मूंखे लॻे थो त लेकिन जेतिरी ॻाल्हि आहे पॉलिसीज़ जी या उन्हनि में त 2025 में मुंहिंजे ख़्याल सां एंड ऑफ 2025 इन्ही हुकूमत हिकिड़ी पॉलिसी इंट्रोड्यूस कई फर्स्ट टाइम AI जी। जस्ट लाइक मां जो AI खां वधीक साइबर सिक्योरिटी में छो जो मुंहिंजो बैकग्राउंड आहे त साइबर सिक्योरिटी एतिरी ज़िंदगी असां कमु कयूं पिया
2023 में फर्स्ट टाइम एथिकली AI पॉलिसी साइबर सिक्योरिटी पॉलिसी इंट्रोड्यूस थी। त उन खां पोइ असां हाणे साइबर सिक्योरिटी जो हिकिड़ो समहाउ गैप अची वियो आहे, हिक में भित अची वई आहे, त तव्हां हेॾे न आहे वञिणो, तव्हांखे हिते ई रहणो आहे। फॉर एग्जाम्पल लाइक वाइज़ AI पॉलिसी 2025 में इंट्रोड्यूस थी वई आहे, त मूंखे लॻंदो आहे त उन जी इम्प्लीमेंटेशन एज़ पाकिस्तानी एतिरी जल्दी न थींदी आहे। जंहिं मां तव्हां हिकु एग्ज़ाम्पल ॾियां साइबर सिक्योरिटी जो, त हिकु साइबर सिक्योरिटी फील्ड आहे पेनिट्रेशन टेस्टिंग। पेनिट्रेशन टेस्टिंग कॉल्ड के तव्हां वेबसाइट के एज़ हैकर तव्हां चेक कयो ऐं तव्हां पंहिंजे CTO के या सीनियर के ॿुधायो त बाबा तव्हांजी वेबसाइट में हेतिरा नुक़्स आहिनि या हे वल्नरेबिलिटीज़ आहिनि जी। त हर वेबसाइट के बिफोर लॉन्चिंग पेनिट्रेशन टेस्टिंग करणु ज़रूरी न आहे पाकिस्तान में हींअर ताईं। आयरलैंड में या ॿियनि अक्सर ममालिक में, यूरोपियन ममालिक में इहो मस्ट आहे त तव्हां वेबसाइट खे लॉन्च ई तॾहिं ताईं नथा करे सघो जेसि ताईं तव्हां उनखे पहिरीं पेनिट्रेशन टेस्ट न करायो। ऐं हिते त वेबसाइट ठहंदी आहे असां वटि, नो इशू। एग्जैक्टली, असां लाइव ठाहींदा जी। आहियूं, उते पहिरीं स्टेजिंग ते ठहंदी आहे, पोइ बाद में डिप्लॉय थींदी आहे, सो ऑन सो। तो एग्जैक्टली द थिंग इज़ के चवण जो मक़सदु इहो आहे त AI पॉलिसी अचण खां पोइ मूंखे लॻे थो त इम्प्लीमेंटेशन ते उहो इफेक्ट थींदो, या उन्हनि ते या हिकु डेफिनेटली मद्देनज़र उन खे रखियो वेंदो त उनखे कीअं इम्प्लीमेंटेशन कयो थो वञे। पॉलिसी त ठही वई, लॉ बि ठहियल आहे पाकिस्तान में। असां कई बार जेको आहे रस्ते में वेंदड़ नायूं बीहंदा जिते बीहणो हूंदो आहे या समथिंग लाइक दिस, लेकिन उहा इम्प्लीमेंटेशन ते आहे। त AI पॉलिसी मुंहिंजे नज़र में अचण खां पोइ उहा शइ थोरी रिड्यूस थी वेंदी, जेकी डीप फेक जा मसइला आहिनि वग़ैरह वग़ैरह, जेका बि सोशल मीडिया ते बुलिंग हले थी। AI पॉलिसी अचण खपे, अची चुकी आहे, पर इम्प्लीमेंटेशन न आहे। फर्स्ट वर्जन ऑफ द पॉलिसी ऑलरेडी इंट्रोड्यूस्ड, जेकी PM पाण साइन उन खे करे चुको आहे। सही, प्राइम मिनिस्टर साहब। सही, जी जी उसरा। बेसिकली पाकिस्तान में इशू इहो आहे त पॉज़िटिव शयुनि ते इम्प्लीमेंटेशन थोरी सी डिले थींदी आहे, नेगेटिव साइड ते काफ़ी जल्दी रैपिडली उहा शइ वधंदी वेंदी आहे। हालांकि असांजा पेरेंट्स ई AI यूज़ उन्हनि खे एतिरी मोस्टली इंटीरियर सिंध में माण्हुनि खे नॉलेज न हूंदी, लेकिन हाणे इंक्लूडिंग माई पेरेंट्स उन्हनि खे नॉलेज आहे व्हाट्सएप AI कीअं यूज़ कबो आहे, इमेज जनरेशन कीअं यूज़ थींदी आहे, उन्हनि खे सिर्फ़ु इहा ख़बर आहे। बट उन खां एडवांस शयूं जेकी आहिनि उन्हनि खे इहा ख़बर त न आहे त जेको वीडियोज़ अचनि था उहे फेक आहिनि या उहे रियल आहिनि। त उहो माइंड सेट जेको आहे न उहो जल्दी नेगेटिव असां वटि इम्प्रूव जल्दी अची थो वञे इंस्टेड ऑफ पॉज़िटिव साइड बैक। तो उहो इशू वाकई अवेयरनेस जी बि ज़रूरत आहे, रिसर्च अगेन उनजी बि काफ़ी ज़रूरत आहे। स्टीम में त अञा ज़्यादा ज़रूरत आहे। जॾहिं असां स्टीम में ईंदा आहियूं त हुन में रिसर्च असांजो बेसिक स्टेप हूंदो आहे, त असां हुनजे बारे में रिसर्च कयूं। कोई बि चाहे उहो मैथमेटिक्स हुजे, इंजीनियरिंग हुजे, टेक्नोलॉजी हुजे, उन्हनि जी काफ़ी असांखे रिसर्च बेस इम्प्रूव करण जी ज़रूरत पवंदी आहे। सही। अरीबा साहिबा, जीअं असांजा मदर फादर जी ॻाल्हि हले पई, कोई बि वीडियो ॾिसी शॉक थी वेंदा आहिनि, हीअं थियो आहे छा? अच्छा, उन्हनि खे ख़बर न हर शइ लाइ AI आहे। बिल्कुलु, AI अॼुकल्ह वधी वई आहे ऐं असांखे एक्सेप्ट करिणो पवंदो। ऐं इहे जेके फेक शयूं आहिनि इन्हनि खे ख़तमु करण लाइ वाकई असां वटि साइबर सिक्योरिटी आहे, पर इम्प्लीमेंटेशन लाइ छा थियणु खपे? ॾिसो, पॉलिसीज़ जी हिननि ॻाल्हि कई ऐं रिस्ट्रिक्शन्स छा आहे त असां आवाम पाण अधु ग़लती असांजी हूंदी आहे त असां पाण ख़ुदि फॉलो नथा कयूं। जे हिननि ॻाल्हि कई त सिग्नल आहे पर असां चवंदा ख़ैरु आहे बसि निकिरी था वञूं। ईअं ई अगरि त ॾिसो हर शइ जो पॉज़िटिव ऐं नेगेटिव इम्पैक्ट ज़रूरु हूंदो, पर असांखे फोकस छा ते करिणो आहे? पॉज़िटिव ते। जेको कमु निकिरी सघे थो, अब ChatGPT यूज़ कयो बसि कढी छॾियो। उनजी नेगेटिव साइड के अब रिस्ट्रिक्शन्स आहिनि त बसि ख़तमु। ईअं असांखे असांजी इहा ज़िम्मेदारी आहे एज़ अ रिस्पॉन्सिबिलिटी सिटीज़न ऐं असां रहूं था हिते मुल्क में, त जेकी नेगेटिव साइड आहे उनखे असां ख़तमु करण लाइ जेको असांजो रोल आहे असांखे उहो अदा करणु घुरिजे। बहितरीन। अरीबा साहिबा, नाज़रीन वठूं था नंढड़ो ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियूं कंदासीं। मलिकान नाज़रीन, बरबियर मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में अब आप मिल सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट ज़ोएब चांडी और राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी गेम शो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स भी
और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहे टपाल मेज़बान सिंध की शान। ऐं जीअं अॼु ॾींहुं आहे वुमेन्स एंड गर्ल्स इन साइंस, छा असांखे इन ॾींहं जी ख़बर आहे? युसरा साहिबा छा चवंदव त असांजी यूथ खे असांजे मुआशरे में, असांजी यूनिवर्सिटीज़ स्कूल्स में केतिरे छोकिरनि ॿारनि खे माण्हुनि खे ख़बर आहे इन ॾींहं जे बारे में? मां इहो ई चवंदमि त काफ़ी अगरि असां परसेंटेज ॾिसूं त 20% बि मां ज़्यादा अंदाज़ो थी ॿुधायां त ओतिरनि माण्हुनि खे ख़बर हूंदी त अॼु एतिरो सुठो ॾींहुं आहे त वुमेन खे एम्पावर कयो वञे स्टीम जे तरफ़। असांजी यूनिवर्सिटीज़ काफ़ी इन्हनि शयुनि खे एनकरेज कंदियूं आहिनि, लेकिन बेसिक फॉर एग्ज़ाम्पल पोस्ट लॻी वई कई सोशल मीडिया ते या फिर काई पिक्चर लॻी वई, उहे शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। पर मेनली कोशिशि इहा ई हुजे यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस जी त वर्कशॉप्स कराइनि स्टूडेंट्स खे, वेबिनार्स, अगरि सेमिनार्स नथा अरेंज थी सघनि, काफ़ी ॿाहिरि अहिड़ा माण्हू आहिनि, पाकिस्तान जूं काफ़ी नियाणियूं आहिनि, सिंध जूं काफ़ी नियाणियूं आहिनि जेके ॿाहिरि फॉरेन कंट्रीज़ में वञी करे तालीम हासिलु कनि थियूं। उन्हनि खे माण्हुनि जे आॾो ज़ाहिर कराइनि त उहे छोकिरियूं बि करे सघनि थियूं, तव्हां बि करे सघो था। त उन्हनि खे बि थोरो सराहियो वञे त एॾो सुठो ॾींहुं आहे औरतुनि जे लाइ, त जीअं ॿियूं नियाणियूं उन्हनि खे ॾिसी इनकरेज थियनि। सही, यानी कि असां वटि अवेयरनेस न आहे, अवेयरनेस न ख़ासि करे असांजी सिंधी छोकिरियूं जेके बिल्कुलु। आहिनि उहे तालीम हासिलु कंदियूं आहिनि ऐं कनि थियूं। ऐं अॼुकल्ह बिल्कुलु। हर पीउ मां चाहे थो त असांजी न्याणी बि अॻियां वधे। छा साइंस में अचणु खपे उन्हनि खे? छा चवंदा? बिल्कुलु अचणु घुरिजे। मां पहिरियां बि इहो ई ज़िक्र कयमि त औरत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लॉजिकली न सोचींदी आहे, बट एम्पथेटिकली, मतिलबु ॿिए जो अहसासु रखंदे जी। करे सोचींदी आहे। त जॾहिं साइंस जो नालो अचे ऐं तव्हां अहसास बि लिंक कयो त उहा टेक्नोलॉजी ऐं ह्यूमन इंसान खे सम्झण जे लाइ काफ़ी ज़रूरी हूंदी आहे। सो औरत खे त बिल्कुलु पेरेंट्स खे, भाइरनि खे कोशिशि करणु घुरिजे त पंहिंजी भेनरुनि खे साइंस जी तरफ़ अञा ज़्यादा एनकरेज कनि त उहे उन तरफ़ अचनि। सही। अरीबा साहिबा छा चवंदव? बिल्कुलु त सही। ही जेकी ॻाल्हि हले पई औरतुनि जी, पर पहिरीं इहो ॿुधायो त केतिरनि माण्हुनि खे ख़बर आहे त अॼु ही ॾींहुं सेलिब्रेट कयो वञे? जी, जीअं ॿुधायो हुननि त सफ़ा लेस परसेंटेज आहे त कंहिंखे ख़बर हूंदी आहे। ऐं स्पेशली अगरि हा कुझु माण्हू जीअं पंहिंजे तौर ते ई रिसर्च कनि त पोइ ख़बर पई थी सघे, पर ईअं स्पेशली का सेमिनार्स, वेबिनार्स या कोई बि यूनिवर्सिटी एॾो ख़ासि इन ते शइ ते नथी गौर करे, जो की करणु घुरिजे। छो त इहो ॾींहुं ज़रूरु मल्हायो वञिजे। जीअं त असां मेन खे ई सुपीरियर रखंदा आहियूं ऐं इन करे वुमेन खे बि इन शइ में सपोर्ट उन्हनि खे मिलंदी, इंकरेजमेंट मिलंदी। जेकी वुमेन्स जेकियूं आहिनि रोल मॉडल एज़ आ असांखे पेश कनि थियूं, उन्हनि खे बि हिकिड़ी सपोर्ट मिलंदी, उन्हनि खे बि हिकिड़ो असां रोल मॉडल ठाहे ॿियनि खे मोटिवेट करे था सघूं। त भाई हे अगरि करे था सघनि त ज़रूरु तव्हां बि करे था सघो। हर कंहिंजे अंदरि हिकिड़ी गट्स हूंदी आहे, बसि हिकिड़ी मोटिवेशन जी ज़रूरत हूंदी आहे त स्टार्टअप थी वञे, पाथ मिली वञे, इन खे लीड करे सघनि। सही। अरीबा साहिबा, छा तव्हां पंहिंजी फ्रेंड्स खे इनकरेज कंदियूं आहियो त अचो बिल्कुलु। साइंस में अचो? ख़ासि करे मज़ो आहे साइंस मां में? पाण साइंस पंहिंजो पढ़ण में? पर्सनल जी। एक्सपीरियंस ॿुधाईंदमि जी, ज़रूरु। त मां पहिरियां मेडिकल में हुयमि। अच्छा। मां बि मेडिकल स्टूडेंट आहियां। अनफॉर्चुनेटली मुंहिंजो बिल्कुलु तव्हांखे मोस्टली मिलंदियूं छोकिरियूं जेकी साइंस में मेडिकल जी तरफ़ हूंदियूं आहिनि। पर्सनली, त अनफॉर्चुनेटली उते त थियो न। त मां चयो ख़ैर आहे, असां ॿी फील्ड खे बि एक्सप्लोर कयूं। ज़रूरी न आहे त मेडिकल जे ई सराउंड तव्हां रहो। हाणे जॾहिं मां पाण कंप्यूटर साइंस में मूंखे ख़बर पियो त इहा त इलाही वाइड शइ आहे, इलाही हिन में वैराइटी आहिनि, इलाही हिन में कंप्यूटर साइंस जे अंदरि बि इलाही नंढियूं नंढियूं फील्ड्स में तव्हां वञो त इलाही एक्सप्लोर करण लाइ मिले थो। त ज़रूरी न आहे त सिर्फ़ु मेडिकल या इंजीनियरिंग, सेम एज़ मां चयो साइंस आहे। अच्छा। बिल्कुलु। ऐं अचणु घुरिजे। मां पाण पंहिंजी फ्रेंड्स खे चवंदी आहियां, अगरि तव्हां मेडिकल में न थिए, ज़रूरी न आहे त तव्हां ज़रूरु साइंस खे एक्सप्लोर कयो। अचो। साइंस पढ़ण में ॾुखी आहे, माना कीअं आहे? फ्रेंडली आहे? साइंस पाण ॾे अट्रैक्ट करे थी या चवे थी मैथ वांगुरु त हलिया वञो तव्हां? जीअं हुननि ॿुधायो, अच्छा जी जी जी, हुननि ॿुधायो त जीअं यूनिवर्सिटी नंढी नंढी शयुनि खे उहा एक्सप्लोर थी करे ॿुधाए, वाइड थी करे ॿुधाए, त ज़रूरु मज़ो त ज़रूरु ईंदो आहे पढ़ण में। नयूं शयूं इंफॉर्मेशन मिलंदी आहे त अच्छा हीअ शइ हीअं, छो त असां उन एस्पेक्ट सां नथा ॾिसी सघूं जीअं साइंस असांखे हाणे पढ़ाईंदी। बहितरीन। छा चवंदव तव्हां? त साइंस ईज़ी आहे? साइंस में न हिकु शइ कॉमन आहे, उहा आहे जी। लॉजिक। अच्छा। बिल्कुलु। मुंहिंजे नज़र में जिथे बि लॉजिक ईंदो आहे न, ईंदी आहे शइ, लॉजिकल का शइ ईंदी आहे, उते ॿ शयूं हूंदियूं आहिनि। हिकु हूंदी आहे प्रोग्रेसिव वर्क, हिकिड़ो हूंदो आहे प्रोसेसिव वर्क। प्रोसेसिव वर्क इहो हूंदो आहे त मां जीअं हाणे लेट्स से कि HR जो हिकु वर्क आहे। HR छा कंदी आहे या कंदो आहे, जेको बि आहे, जी। HR मैनेजर अगरि HR इंटर्न हूंदी या हूंदो त HR सुबुह जो उथंदा आहिनि, रेज़्यूमे उन्हनि खे मिलंदा आहिनि, उन्हनि खे वेरीफाई कयो, उन्हनि खे कॉल्स कयूं आहिनि, मतिलबु जेको बि इहो जी, ठीक। कमु आहे उहो सेम HR सीनियर एग्ज़ेक्टिव ठही वेंदा, सेम कमु। HR मैनेजर ठही वेंदा, सेम कमु। HR डायरेक्टर ठही वेंदा, सेम कमु। दिस इज़ कॉल्ड प्रोसेसिव वर्क। When we talk about progressive work means कि तव्हां हाणे
मां लेट्स से कि कोडिंग कयां थो सपोज, मूंखे अॼु जेको एरर कोडिंग या प्रोग्रामिंग में फेस थींदो उहो 5 मिंटनि खां पोइ हिकु ॿियो एरर मां मे बी फेस कयां उहो अलॻि हूंदो, ठीकु, अगला 10 मिंटनि खां पोइ वरी अञा अलॻि हूंदो। त मे आई मीन के एतिरी प्रोग्रेस थींदी, हर वक़्तु मूंखे नया चैलेंजिस मिलंदा। ठीकु, साइंस में इहा शइ हिकिड़ी मूंखे जेकी लॻंदी आहे त प्रोग्रेसिव वर्क न Interesting हूंदो आहे न, मूंखे मज़ो बि न ईंदो आहे मे बी, मतिलबु एतिरी आदत थी वई आहे। प्रोसेसिव वर्क छा आहे, उहो सेम लिटरेचर आहे, लेट्स से आर्ट्स आहे, आर्ट्स में लिटरेचर आहे, पढ़ी माण्हू बिल्कुलु दिमाग़ सुन थो थी वञे, वेंदो आहे जी, लेकिन का शइ जंहिं महिल किक मिलंदी आहे, जंहिं किक चइबो आहे, किक मिलंदी आहे साइंस में घणी, त छो जो उन में लॉजिक्स घणियूं आहिनि, उन में हिकु प्रॉब्लम सॉल्विंग घणी आहे, उहो कहिड़ी बि साइंस जी, इवन केमिकल आहे, केमिस्ट्री आहे, कुझु बि आहे, फिजिक्स आहे, मां सिर्फ़ु evolution IT ज़्यादा या आहे। साइबर सिक्योरिटी सही। AI जी ॻाल्हि नथो कयां, मां ओवरऑल अगरि बि ॻाल्हि कयां न त उन्हनि जे अंदरि हिकु लॉजिक जेकी आहे न, उहा शइ जेकी प्रोग्रेस करे थी सही। मुंहिंजे दिमाग़ खे, उहा मूंखे इंगेज करे थी, जंहिंजी वजह सां मूंखे लॻे थो त हिकिड़ी टिपिकल हिकु फील्ड आहे जेकी आम आर्ट्स न आहे। आर्ट्स में इहो बहितरीन। नाज़रीन वठंदासीं नंढिड़ो ब्रेक खां पोइ वरी वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, एक बार ॿीहर भली कार मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान गेम शो में अब आप मिल सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट ज़ुहैब चांडियो और राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान, सिंध की शान। युसरा साहिबा, जीअं असीं ॻाल्हि कयूं पिया औरतुनि जी ऐं औरतुनि जे ॾींहं जी ऐं साइंस जी, छा तव्हां सम्झो पिया त असां वटि केतिरियूं अहिड़ियूं औरतूं आहिनि जिन साइंस में पंहिंजे पाण खे मञायो हुजे? बिल्कुलु काफ़ी औरतूं आहिनि, जिन में हिकिड़ो एग्ज़ाम्पल त करीबी जेके मां चवां डॉक्टर रुखसाना बुर्डो, आई डोंट नो त काफ़ी माण्हुनि खे ख़बर हूंदी, PhD स्कॉलर ऐं रिसर्चर आहिनि जिन औरतुनि जे हक़ूक़ जे बारे में इन स्टडीज़ में काफ़ी इनकरेज कयो आहे, उन ते तालीम में मतिलबु औरतुनि खे सराहियो अथनि। उन खां अलावा डॉक्टर अतिया इनायतुल्ला वॾी इन्वायरमेंटल साइंटिस्ट आहिनि, सिंध जी असांजी काफ़ी ॼाणी वाणी शख़्सियत आहिनि। डॉक्टर नाहीद जेका आहे उहे असांजी डॉक्टर नाहीद काफ़ी कॉन्ट्रीब्यूशन कयो आहे असांजी स्ट्रीम में, साइंस में, त काफ़ी रोल मॉडल्स आहिनि असांजी सिंध में जेके असांखे एनकरेज कनि थियूं त अगरि उहे औरतूं करे सघनि थियूं, जॾहिं बैकवर्ड टाइम हुयो त हाणे त अञा काफ़ी टाइम अहिड़ो आहे जेको असांखे एनकरेज कयो वञे थो, फैमिली सपोर्ट आहे, यानी कि ये असांजे सिंध जूं औरतूं बिल्कुलु आहिनि, जी आहिनि। इन खां अलावा बि काफ़ी औरतूं आहिनि जेके पाकिस्तान जूं ई ॼाणियूं वाणियूं औरतूं आहिनि, त उन्हनि खे ॾिसी करे असां एनकरेज थियूं था। सोशल मीडिया में अॼुकल्ह उहे पाण खे शो कनि थियूं त असां कयो आहे, त तव्हां फीमेल्स बि निकिरी सघो था ॿाहिरि। सही। अरीबा साहिबा, कहिड़ियूं रोल मॉडल साइंस में तव्हांखे नज़र अचनि? जी बिल्कुलु, डॉक्टर नरगिस आहे जंहिं एरोस्पेस जे हुन ते हवाले ते कमु कयो हुयो, ऐं ॿी जेकी पर्सनली मुंहिंजी मोटिवेशन हूंदी आहे उहा डॉक्टर आरफा करीम, जंहिं माइक्रोसॉफ्ट सर्टिफाइड थी हुई 9 इयर्स में। त सोचो उन टाइम में उहा थी वई, त हाणे त असां वटि एॾी जदीद टेक्नोलॉजीज़ अची वियूं, ChatGPT, AI वग़ैरह, त असां त इलाही कुझु करे था सघूं, त इहा वॾी मोटिवेशन आहे। बहितरीन। छा सम्झो पिया त असां वटि रोल मॉडल्स वुमेन्स जो हुजणु केतिरो ज़रूरी आहे अताला साहब? न जीअं हिननि ॿिन्हिनि ॿुधायो त काफ़ी सारा नाला आहिनि, लेकिन इम्पोर्टेंट शइ इहा आहे त इम्पोर्टेंट केतिरी आहे इहा हुअणु एज़ वुमेन, जेको आहे सो त टेक्नोलॉजी में या साइंस में केतिरो इम्पोर्टेंट आहे। मां हिन में 2 शयूं सिर्फ़ु ऐड कंदुसि जी। मां पंहिंजे एक्सपीरियंस जे हिसाब सां त मां ग्रेजुएशन खां पोइ 3 या 3.5 4 साल तक मां हिकु लीडिंग बैंकिंग सेक्टर में एज़ अ साइबर सिक्योरिटी कंसल्टेंट जॉब कयमि शुरू में। पोइ उन्हनि जो मां रेड टीम खे लीड कंदो हुयुसि। रेड टीम इज़ बेसिकली के जिथे थ्रेट्स, साइबर थ्रेट्स या उन्हनि जी जिते ख़बर पवंदी आहे, जंहिंखे पेनिट्रेशन टेस्टर इन्हनि खे चइबो आहे, उन्हनि खे मां लीड कयां पियो। त उन वक़्तु मुंहिंजी टीम में जॾहिं मां जॉइन कयो हुउमि एज़ अ पेनिट्रेशन टेस्टिंग इंजीनियर, त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां 9 जी टीम हुई, सभु जा सभु छोकिरा असां वियासीं, ऐं
डेफिनेटली इन शइ खे इनकरेज कयो वेंदो हुयो उन टाइम त छो जो असांजो एतिरो स्ट्रेस्ड माहौल हूंदो बैंकिंग सेक्टर आहे बैंकिंग सेक्टर में अचानक सां ख़बर पए थी पई उन टाइम यूबीएल में मां यूबीएल में न हुयुसि उन टाइम यूबीएल में हिकिड़ो थ्रेट आयो जी पाण में इन्हनि जूं न बैंकिंग सेक्टर जो पाण में सुठो कॉन्टेक्ट हूंदो आहे ॾुखे वक़्त में सुठे वक़्त में पाण में कंबाइन थी वेंदा आहिनि अच्छा त असांखे उन्हनि मुंहिंजी बैंक वारनि वॉलंटियरली ओॾे मोकिलियो 3-4 ॾींहं असां उते वियासीं त असांजो हीअं हूंदो त उहे छोकिरा घणा चाहींदा छो जो 9 राति जा थी था वञनि कमु कंदे कंदे 8 थी था वञनि 7 था थियनि मे बी कॾहिं कॾहिं जॾहिं यूबीएल जो मसलो थियो 12 हिकु थी वियो सही द थिंग इज़ के उन शइ खे मद्देनज़र रखंदे इहा शइ हिकु मिथ सम्झी वेंदी हुई ऐं हिकिड़ी उनखे हक़ीक़त हर को सम्झंदो त तव्हां औरत खे ॾुखे कम में या टेक्निकल कम में न आणियो कयो ठीकु लेकिन अगेन तव्हांखे जीअं हिननि ॿुधायो त उहे असां वटि रोल मॉडल्स आहिनि असां वटि ओपन ए चैट जीपीटी हर माण्हू यूज़ करे थो जंहिंखे कुझु मे बी लिखणु न अचे वॉइस जे ज़रिए असां चैट जीपीटी यूज़ करे थो जी उन जो CTO मतिलबु को छोकिरो न आहे जी Let's say. जी मतिलबु उनजे पोयों माइंड पूरी छोकिरी आहे छोकिरी जी द थिंग इज़ के रोल मॉडल्स उन्हनि जी वजह सां डेफिनेटली इहा शइ इम्पॉर्टेंट आहे त मां अगरि लेट्स से ख़ानदान में PhD कयां थो त PhD मूंखे ॾिसी करे ॿियो को बि कंदो सही मां कंप्यूटर साइंस में लेट्स से आयुमि या साइबर सिक्योरिटी में आयुमि त मूंखां पोइ मुंहिंजा जेका कज़न्स आहिनि 4 खां 5 हींअर NED ऐं हेॾे होॾे पढ़नि था पिया जिन अताउल्ला छो जो कंप्यूटर साइंस में या कंप्यूटर साइंस में वञो त इहो इम्पॉर्टेंट शइ आहे त ॾिसी करे अॻिलो तव्हांखां एग्ज़ाम्पल वठंदो आहे त इहे जेके एग्ज़ाम्पल्स आहिनि इहे मुंहिंजे ख़्याल सां हिकु सुठी इंकरेजमेंट आहे त टूवर्ड्स के टेक्नोलॉजी में स्पेशली छो जो साइंस में हींअर सभिनि खां वधीक जेकी इनोवेशन हले पई न उहा टेक्नोलॉजी में हले पई बिल्कुलु त टेक्नोलॉजी में स्पेशली ॿाहिरि बि तव्हां ॾिसो एतिरियूं स्कॉलरशिप्स वग़ैरह जेकियूं बि अचनि थियूं त उहे सॼियूं टेक्नोलॉजी में अचनि थियूं त एग्ज़ैक्टली स्कॉलरशिप्स आहिनि हाणे UK USA काफ़ी USA त बैन करे छॾियो ड्यू टू सम रीज़न लेकिन UK वारा सभिनी खे बैन कयो आहे UK स्पेसिफिकली वुमेन इन स्टीम खे स्कॉलरशिप प्रोवाइड करे थो रिसेंटली उन्हनि जी 2025 2026 2024 जूं स्कॉलरशिप्स हुयूं जंहिंमें 2 खां 3 त सिर्फ़ु पाकिस्तानी फीमेल्स हुयूं छो जो अवेयरनेस न आहे अगेन स्टूडेंट्स खे बैचलर्स खां बाद में या त जॉब जी तरफ़ पुश कयो वेंदो आहे इवन बैचलर्स जे ड्यूरिंग बि जॉब जी तरफ़ पुश कयो वेंदो आहे रिसर्च इनोवेशन जी तरफ़ काफ़ी घटि उन्हनि खे तरजीह ॾिनी वेंदी आहे त छो जो उन्हनि खे चवंदा स्टेबल जॉब हूंदी त तव्हां कुझु कमाइण खां स्टार्ट कंदव त तंहिं करे उहे स्कॉलरशिप्स ॾाढी घटि वेंदा आहिनि पर अगरि उन्हनि खे अवेयरनेस हुजे त थी सघे थो अहिड़ा माइंड हुजनि चाहे उहा फीमेल हुजे या मेल हुजे अहिड़ा माइंड हुजनि जेके अॻिते निकिरी अचनि उहे अपॉर्चुनिटीज़ ग्रैब करे सघनि सही अच्छा मां टिनी महिमाननि खां इहो सवाल ज़रूरु कंदमि तव्हां कराची यानी कि सिंध जे दिलि हब में हिकिड़े में वेठा आहियो ऐं तव्हां हुते पढ़ो पिया सेखारियो पिया असांजे जेके सिंध जा ॿिया इलाइक़ा आहिनि उतां जी जेकी असांजी यूथ आहे जेका निकिरणु चाहे पई या वरी जिन खे ख़बर न आहे इंटर खां पोइ BCom करणी आहे BSc करणी आहे दैट्स इट उन्हनि खे कीअं ॿाहिरि खणी अचिजे उन्हनि खे कीअं इहो आवाज़ पहुचाइजे त असां वटि ही शयूं बि आहिनि ही डिग्रीज़ बि आहिनि ही प्लेटफॉर्म्स बि आहिनि जी अच्छा एज़ अ इंडिविजुअल अगरि ॻाल्हि कई वञे त काफ़ी टाइम अॻ में मां पाण बि हिन शइ ते सोचियो हुयुमि जंहिं ॻोठ खां मां बिलोंग थी कयां मुंहिंजो नज़रियो इहो हुयो त मां उन जॻह खे बि कुझु प्रोवाइड कयां छो जो मां हिकु औरत छोकिरी थी करे उन जॻह खां निकिती आहियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उतां जो माहौल ॾिसी करे कॾहिं कॾहिं बुरो बि लॻंदो आहे त एतिरियूं पोटेंशियल चाहे उहो एम्ब्रॉइडरी हुजे या घणियूं शयूं हुजनि जेके औरतुनि खे अचनि थियूं को न को पोटेंशियल उन्हनि में आहे ई आहे पर उन्हनि खे अगरि अवेयरनेस ॾिनी वञे कुझु रिसर्च वर्कर्स हुया जिन सां मां कमु कयां थी उन्हनि सां मुंहिंजो ॻाल्हाइणु हले थो त अगरि असां कोई सेशन्स कुझु अरेंज कराए सघूं त उते वञी उन ई ॻोठ में छो जो स्टार्ट नंढी शइ खां थींदी आहे ऐं एज़ अ फीमेल मां कुझु चीज़ुनि में इन्वॉल्व हुयमि यूथ काउंसिल पाकिस्तान असांजी काउंसिल आहे जंहिंमें यूथ खे एम्पावर कयो वेंदो आहे उन्हनि खे कुझु टास्क ॾिना वेंदा आहिनि त तव्हां पंहिंजी यूथ जे करे कुझु कयो सो एज़ अ इंडिविजुअल असांखे इहो करणु घुरिजे त उन्हनि जॻह ते वञी जितां असां पाण बिलोंग कयूं था उते वञी थोरी अवेयरनेस ॾियूं असांखे एतिरो टाइम त न लॻंदो थी सघे थो त डिसेंबर जनवरी में असांजो वञणु थींदो ई आहे पंहिंजी फैमिलीज़ जे पंहिंजे अबाणे ॻोठनि जी तरफ़ त असां उते वञी करे
पंहिंजे स्कूल्स में हिकु ॾींहुं 2 ॾींहं सेशन्स करायूं, वेबिनार्स न त सेमिनार्स कराए था सघूं, त जेका नॉलेज असां वटि आहे ज़रूरी न आहे त असां कोई साइंटिस्ट थी वञूं त उनखां बाद में ई उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं। यूनिवर्सिटी पहुचण बि हिकु फीमेल जे लाइ ॻोठ में हिकु कामयाबी ॾिठी वेंदी आहे त यार इहा फीमेल जेका आहे इहा यूनिवर्सिटी पढ़े थी, त ॿियूं जेके न्याणियूं हूंदियूं उहे बि उन शइ खे सुठे तरीक़े सां ॾिसंदियूं, त उन्हनि खे इंकरेजमेंट मिलंदी। थोरो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि खे वे ख़बर हुजणु घुरिजे त ईअं न आहे त तव्हां सिर्फ़ु ॿाहिरि निकिरी करे पढ़ो था, BCom ई आहे। फ़ोन त अॼुकल्ह मुंहिंजे ख़्याल में ॻोठ हर जॻह, शहर, इंटीरियर हुजे, हर माण्हू वटि आहे। जी, त असां उन्हनि खे इहो ॿुधाईंदा बाबा तव्हां ऑनलाइन एजुकेशन हासिलु करे था सघो। ऑनलाइन स्कूल्स केतिरा ई आहिनि इलाही जेकी फ्री एजुकेशन था ॾियनि। उनखां बाद में TFC जी एग्ज़ाम्पल वठूं, हिकिड़ी काइनात मुंहिंजे ख़्याल में इन्फ्लुएंसर आहे, शी इज़ फ्रॉम कराची। उन्हनि एजुकेशन TFC मां हासिलु कई, नाउ शी इज़ इन लंडन, उते पंहिंजी स्टडीज़ कंटिन्यू करे थी। तो काफ़ी एग्ज़ाम्पल्स आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी वे ऐं अवेयरनेस जे करे। बहितरीन तव्हां ॻाल्हि कई यूसरा साहिबा। रीबा साहिबा छा चवंदो, कीअं माण्हुनि खे इनकरेज कजे, ख़ासि करे असीं पंहिंजी यूथ खे, इंटीरियर वारनि खे कीअं इनकरेज कयूं? बिल्कुलु जीअं यूसरा ॿुधायो त असांजो इंडिविजुअली इहो हिसो आहे, पार्टिसिपेट करणु घुरिजे, छो त जंहिं जॻह खां असां निकिरी आहियूं असांजो ई फ़र्ज़ु आहे, उहो असांजो फ़र्ज़ु आहे त असां हुननि खां उतां ई ॿियनि माण्हुनि खे मोटिवेट करे कढूं। छो त एग्ज़ैक्टली जीअं हिननि चयो त माण्हुनि में पोटेंशियल इलाही आहे, बसि पाथ ख़बर न आहे, हुननि खे ख़बर न आहे एग्ज़ैक्ट मां शुरू किथां कयां। छो त माण्हुनि खे सवाल पहिरीं का शइ स्टार्ट कंदा आहियूं त असांखे क्वेश्चन हूंदा आहिनि, शायदि इहा फील्ड सही बि आहे मुंहिंजे लाइ या न, हा बिल्कुलु, त उहे कॉम्प्लेक्स हूंदा आहिनि। अगरि असां जहिड़ा ई नॉर्मली जे अगरि यूनिवर्सिटीज़ अगरि इहो हिसो कनि त इहा इलाही सुठी ॻाल्हि आहे, पर इंडिविजुअली अगरि असां वञी हिकु हिकु घर में बि या ओवरऑल स्कूल्स में या यूनिवर्सिटी या उन्हनि जी कंहिं इदारे में वञी छोकिरियुनि जे या छोकिरे ओवरऑल उन्हनि खे ॿुधायूं त तव्हां हीअं स्टार्ट करे था सघो, हिन फील्ड में हे फ़ाइदा आहिनि, तव्हांजो इंट्रस्ट उन्हनि खे ख़बर, बिल्कुलु उन्हनि खे क्लिक थी वेंदो, अच्छा यार मुंहिंजो इंट्रस्ट हिन में आहे त मां हाणे साइबर सिक्योरिटी में थो वञा, या मुंहिंजो इंट्रस्ट यार रिसर्चिंग में मां हिन साइड थो हली वञा, त साइंस जी मुख़्तलिफ़ फील्ड खे उहे ईअं हिन में अची था सघनि। बिल्कुलु ईअं ई आहे। न त ईअं न त अरीबा साहिबा त बहितरीन ॻाल्हि कई यूसरा साहिबा। कुझु छोकिरियूं असीं ॾिठियूं आहिनि जेकी यूनिवर्सिटी पढ़ी ईंदियूं आहिनि, ऐं उहे चवंदियूं आहिनि मां यूनिवर्सिटी मां आई आहियां, अताउल्ला साहब छा चवंदा त असांजी यूथ खे इहा बि ख़बर हुजे, उन्हनि खे मोटिवेट कजे त असां वटि साइंस जी बि फील्ड आहे, जीअं तव्हां साइबर सिक्योरिटी में आहियो उहा बि फील्ड वसी आहे, अचो हेॾां, छो त दुनिया खे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे। नाज़रीन नंढिड़ो ब्रेक था वठूं, वापसि अची अताउल्ला साहब खां हिन सवाल जो जवाबु वठंदमि। वेलकम बैक नाज़रीन, भलीकार मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय। अताउल्ला साहब जिन खां मूं सवाल कयो त साइंस बि वसी फील्ड आहे, साइबर सिक्योरिटी हुजे, AI हुजे, वसी फील्ड्स आहिनि, असीं पंहिंजे यूथ खे कीअं ॿुधाए सघूं पिया त अचो हिननि फील्ड्स में बि अप्लाई कयो? अच्छा, पहिरीं इहो हिकु वॾो प्रॉब्लम हुयो त असांजे पूरे सिंध में द सेंटर ऑफ द सिटी, अदर देन सेंटर ऑफ द सिटी जे असां वटि एतिरियूं यूनिवर्सिटीज़ न हुयूं। लेट्स से के फॉर एग्जांपल इफ वी कैन सी बैक इन मे बी 2010 या मे बी उन खां पहिरीं बि असां वटि सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटी हुई, शाह अब्दुल लतीफ़ हुई, मेहरान हुई एंड सो ऑन। सो मां अगरि मे बी साइंस जे हवाले सां ई सिर्फ़ु ॻाल्हि कयां त हिन वक़्तु असां वटि इवन जेकियूं नॉन साइंस जूं यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे बि साइंस हिकु त ऑफर कनि थियूं। नंबर 2, मुंहिंजे नज़दीक हर डिस्ट्रिक्ट में हिकु हिकु यूनिवर्सिटी आहे हींअर। जीअं हाणे मां अगरि बिल्कुलु स्टार्ट खां वठां त द वेरी फर्स्ट डिस्ट्रिक्ट ऑफ द सिंध इज़ घोटकी फॉर एग्जांपल, उते बि तव्हांखे हिकु 2 यूनिवर्सिटियूं मिली वेंदियूं। मे बी बिल्कुलु जेको हिकु शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी हुते कैंपस आहे वग़ैरह वग़ैरह। ईअं ई जेको आहे हर सिंध जे हर तक़रीबन हाणे सिटी में अरोड़ यूनिवर्सिटी आहे, IBS सखर, बिल्कुल। त द थिंग इज़ के हींअर यूनिवर्सिटियूं आहिनि। जेको प्रॉब्लम हुयो न वॾे में वॾो उहो इहो हुयो स्पेशली फीमेल्स लाइ, त उन्हनि खे हिन तरफ़ अचणु वॾो ॾुखियो थींदो हुयो। जीअं फॉर एग्जांपल हैदराबाद या कराची, हींअर उहो हिकु इशू ख़तमु थी वियो आहे। इवन ज़ियाउद्दीन यूनिवर्सिटी में मेडिकल जी असां ॻाल्हि कयूं, ज़ियाउद्दीन यूनिवर्सिटी सिर्फ़ु कराची में आहे, लेट्स से न हाणे न आहे। हाणे तव्हां अगरि ॾिसो त सखर में बि उन्हनि जो कैंपस आहे। द थिंग इज़ के उहे शयूं हींअर ईज़ी थी वियूं आहिनि। ॿी ॻाल्हि,
इम्पॉर्टेंट जेकी आहे हितों जी यूनिवर्सिटियूं जेकी स्पेशली प्राइवेट यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में स्कॉलरशिप्स आहिनि उहे बि हली सघे थो माण्हू लेकिन उहे मुंहिंजे नज़र में ॼाण मां हिते मोहम्मद अली जना यूनिवर्सिटी ॻाल्हि कयां उहे वेंदा आहिनि मां पाण उन्हनि खे ॾिठो आहे थरपारकर वञनि था हेॾे हेॾे उन्हनि जूं तव्हां सोशल मीडिया ते रिसेंटली मां ॾिसां पियो मे बी थरपारकर बीठा हुआ उहे छड़ो इहो ॾिसनि पिया त उन्हनि जेको आहे पूरो ॾींहुं हिते इन्वेस्ट कयो आहे टीचर्स प्लस फैकल्टी मेंबर्स स्टाफ वग़ैरह बिल्कुल बिल्कुल उन्हनि खे encourage करण लाइ let's say ॿ टीचर हुआ ॿ टीचर कंप्यूटर साइंस जा ॿ टीचर बीबीए जा ॿ टीचर हाणे let's say मां उते आहियां जंहिंखो थोरो मां कॾहिं AI ॿुधो आहे let's say त हाणे कंप्यूटर साइंस जो टीचर उन्हनि सां गॾु बीठो आहे थियो मे बी हिकिड़ो उहो छोकिरो आहे लेकिन उन्हनि सां या स्टूडेंट आहे उन्हनि सां उहो ॿ टीचर इंगेज आहिनि The thing is कि प्राइवेट यूनिवर्सिटीज़ भी कनि थियूं मे बी सरकारी यूनिवर्सिटियूं भी कंदियूं हूंदियूं इन हुन में करणु खपे एग्जैक्टली उन्हनि जी वजह सां मां नॉर्मली अगरि हिते इन सेम यूनिवर्सिटी में बि ॻाल्हि कयां त उते मां इहा शइ ॾिठी आहे त लास्ट टाइम कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट में जेको गोल्ड मेडलिस्ट छोकिरी रही आहे उहा हुई प्रिया नंद जेकी छोकिरी आहे उहा थरपारकर जे एंड बिल्कुलु जिते इंडिया जो बॉर्डर आहे उतां जी आहे ऐं जी समथिंग काफ़ी ऐं उन जी हिकु ॿ दफ़ा मुंहिंजी ॻाल्हि थी छो मां उन्हनि जो FIP फाइनल ईयर प्रोजेक्ट जो सुपरवाइज़र हुयुसि त फाइनल ईयर प्रोजेक्ट में उन्हनि खे मां हिकु सब्जेक्ट बि शायदि पढ़ायो हुयुमि त मूंखे इहा शइ हिकु नज़र आई त ईअं न आहे त आम जेका कराची जा स्टूडेंट्स आहिनि या हैदराबाद जा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खां कई गुना वधीक उन्हनि जी हिकिड़ी थिंकिंग पावर हुई मे बी इनजे करे न त उहा ज़हीन आहे मे बी इनजे करे जो उहो राति जो लेट ताईं पढ़े थी ॾींहं जो इंस्टीड ऑफ द हुते वेही करे कचहरी करण या फालतू टाइम ज़ाया करण एग्जैक्टली त द थिंग इज़ कि अगरि हिते सेंटर ऑफ द सिटी पूरे कराची में सभिनि खां जेको मेन सेंटर आहे न उहो शहर फैसल आहे मे बी जिथे IT जूं सॼियूं कंपनीज़ उते ई आहे सॉफ्टवेयर हाउसेस उते जेकी यूनिवर्सिटी हुजे लेट्स से उते तव्हां अगरि गोल्ड मेडलिस्ट वठो त दैट मीन्स के इन खां वधीक का शइ बेहतरीन ॻाल्हि कई आहे तव्हां साहब जी त उहा आहे काथों जी स्टूडेंट थरपारकर त द थिंग इज़ कि उहा उन्ही खां बि मां हिकु दफ़ो पुछा कयां पियो त उन्हनि इहा ई ॻाल्हि कई त इहे उते आया ऐं उन्हनि चयो त बाबा जंहिंजा बि नंबर हिन थ्रेशोल्ड खां वधीक आहिनि उन्हनि खे असां पहिरियों सेमेस्टर फ्री ॾींदासीं ईअं अहिड़ियूं नंढियुनि शयुनि ते उन्हनि खे वठी आया डिग्री थी वई सो द थिंग इज़ कि अहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ मुंहिंजे नज़र में कई सारियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जो कमु कनि पियूं विद दी कोलैबोरेशन विद मल्टीपल यूनिवर्सिटीज़ डेफिनेटली आहे जी या ना मेनली हुआ अवेयरनेस आहे अगरि असां इंटीरियर वञूं कराची हैदराबाद वञूं मां तव्हां सां स्टीम स्कॉलरशिप जी ॻाल्हि कयमि रेयरली स्टूडेंट्स खे इवन यूनिवर्सिटीज़ में रियल स्टूडेंट्स खे ख़बर हूंदी त विमेन जे लाइ स्टीम स्कॉलरशिप भी प्रोवाइड कई थी वञे स्टीम जी हिननि फुल फॉर्म ॿुधायो स्टीम त उन जी स्कॉलरशिप सिर्फ़ु फीमेल्स जे लाइ विमेन जे लाइ स्कॉलरशिप UK में प्रोवाइडेड आहे ओवरऑल ग्लोब में उहे स्कॉलरशिप्स प्रोवाइड कई थी वञनि जेका मेन पॉइंट आहे उहा लैकिंग जेका आहे उहा अवेयरनेस जी बेस ते थिए चाहे उहा यूनिवर्सिटीज़ में हुजे स्कूल्स में हुजे कॉलेजेस में हुजे या फिर इवन एज अ इंडिविजुअल फैमिलीज़ ताईं हुजे त अगरि मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त मां पंहिंजे भाउ भेनरुनि खे उन जे बारे में ॿुधायां त थी सघे त उहे अॻिते उन शइ खे कन्वे करनि चलो इहा त असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे रिबा साहिबा व्हाट अबाउट टीचर्स त टीचर्स जो रोल छा आहे उहे बि छा असांखे गाइड उन हवाले सां उन तरीक़े सां कनि था यूथ खे त बाबा ही फील्ड न आहे अगरि त तव्हां हिन फील्ड में हलिया वञो बिल्कुलु पर्सनली मुंहिंजी जेकी टीचर आहे उहा असांखे पढ़ाइण सां गॾु पाण ख़ुदि बि पढ़े थी त पहिरीं त ॻाल्हि उहा एज़ अ रोल मॉडल मूंखे इलाही थी वेंदो आहे त ॾिसो जॾहिं असां एज़ अ स्टूडेंट हिनखे इहो प्रिफर कयूं त जॾहिं पाण पढ़ाईंदे बि पढ़नि थियूं त असांजो फ़र्ज़ु आहे अॻे त कन्वे करणी आहे एजुकेशन खे ॿी ॻाल्हि इहा त हो पाण बि असांखे नॉट थ्रू ओनली क्लासिस ओवरऑल हो पाण बि एक्टिविटीज़ में पार्टिसिपेट कंदियूं त ख़बर पए माण्हुनि खे त एज़ अ टीचर असां अगरि करे था सघूं त तव्हां बि करे था सघो ऐं उन्हनि खे स्पेशली उहा गाइडेंस ख़बर पवंदी आहे त अगरि तव्हां हिन फील्ड में ईंदो त अॻे हे पाथवे अगरि हिन में ईंदो त हे पाथवे हर फील्ड ॿी शइ खे हिकिड़ी अॻे ई मोटिवेट थी करे या लीड थी करे त हो ज़रूरु गाइडेंस असांखे कंदियूं सही अताला साहब साइबर सिक्योरिटी पाकिस्तान में कीअं कमु करे पई ऐं तव्हां मलेशिया में हूंदा आहियो उते कीअं पिया ॾिसो साइंस खे AI खे केतिरो गैप आहे असां वटि अच्छा साइबर सिक्योरिटी हवाले सां मुंहिंजे नज़र में पॉलिसी मेकिंग ते थोरो कमु हिते छो जो घटि आहे त उन जी वजह सां कंपनीज़ मां जॾहिं नओं साइबर सिक्योरिटी में आयुमि त सिर्फ़ु बैंकिंग सेक्टर असांखे मां ऑफेंसिव सिक्योरिटी साइड ते आहियां पेन टेस्टिंग ऐं हिन साइड ते
मुंहिंजी फील्ड में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बैंकिंग सेक्टर अलाउ कंदा, छो उनजो रेगुलेटर स्टेट बैंक आहे उन्हनि जो बैंकिंग सेक्टर जो, उन्हनि जे तरफ़ां इहो ज़रूरी हो त तव्हां अगरि इंटरनल अगरि तव्हां पंहिंजो साइबर सिक्योरिटी डिपार्टमेंट ठाहींदव त तव्हां वटि हे बि टीम हुजे, रेड टीम बि हुजे, ब्लू टीम बि हुजे, फलां टीम बि हुजे। सही। हाणे उन्हनि जी वजह सां हे रखनि पिया, लेकिन हिकु सॉफ्टवेयर हाउस जेको नॉर्मल सॉफ्टवेयर हाउस आहे, IT कंपनी आहे, उन्हनि खे उन्हनि जो रेगुलेटर केरु आहिनि, PTA पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी, पाशा उन्हनि खे बि ॾिसे थो पियो। उन्हनि जे तरफ़ां अहिड़ी का हुई कोन त बाबा तव्हां जेको आहे ज़रूरी आहे त तव्हां वटि हिकु अगरि 50 डेवलपर्स आहिनि त हिकु साइबर सिक्योरिटी जो माण्हू बि रखो जेको तव्हांजी सिक्योरिटी खे ॾिसे। जीअं अगरि हे बिल्डिंग आहे त बिल्डिंग जो तव्हां हिकु या ॿ सिक्योरिटी गार्ड बि रखिया हूंदा। त द थिंग इज़ की उहा शइ हिकु गैप हुई, लेकिन हिन वक़्तु पाकिस्तान में बि इवन मां अगरि तव्हांखे ॿुधायां मलेशिया में या आयरलैंड मुंहिंजा, मां फ्रीलांस कंदो आहियां अक्सर, त फ्रीलांस में मुंहिंजा 90% मुंहिंजा क्लाइंट आयरलैंड जा। त उते मां कीअं फ्रीलांस इनकरेज कयां थो, त कीअं हंट कयां थो, उतां जी कंपनी खे मां 40% ॾियां थो त भाउ तव्हां सिर्फ़ु मूंखे क्लाइंट ॾियो। उहे जेके 60% आहे न, उहे हितां जी वॾे में वॾी कंपनी जेकी गेन करे थी न हिकु साइबर सिक्योरिटी प्रोजेक्ट, उन खां में बि वधीक हुजे, ओतिरो हूंदो मिनिमम। मतिलबु साइबर सिक्योरिटी ते उहे आयरलैंड वारा हिकु प्रोजेक्ट ते एतिरो इन्वेस्ट कनि था जो 40% मां ॾियां थो सिर्फ़ु उन्हनि खे हिकु ख़र्चो पानी चइबो छा, कमीशन। लेकिन स्टिल मूंखे 60% मां जेको आहे 10 या 20% मुंहिंजा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजो मलेशिया जे अकाउंट मां बि 10% मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजो रेशो कटिजी वेंदो आहे। हिते त टैक्सिस वधीक आहिनि त पाकिस्तान जे अकाउंट मां घणो न घुरायां, अगरि पोइ बि 40 खां 50% जेको मूंखे बचे थो उहो बि हिकु अच्छो ख़ासो मार्जन आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेतिरो असां AI में इवॉल्व कयूं था न, मां जीअं तव्हांखे ॿुधायुमि त कैलकुलेटर आयो त कुझु बि न हुयो, हाणे असांजी ज़िंदगी जो हिसो आहे। AI खां असां एजेंटिक AI में अची वियासीं। एजेंटिक AI मां हाणे जेको आहे न वर्ड जा एल्गोरिदम जेका आहिनि अञा इम्पैक्टफुल थींदा था वञनि। उहे जेका इम्पैक्टफुल थियनि था न असांजा एल्गोरिदम, त उन्हनि जो सभिनि खां वॾो जेको हिकिड़ो जेको प्रॉब्लम आहे उहा सिक्योरिटी। सिक्योरिटी जेकी आहे न उहा जेसि ताईं AI जे अंदरि असां इम्बेड नथा करे सघूं न, छो जो पहिरियों हुया असां सिर्फ़ु 2 माण्हू अगरि ॻाल्हि कंदा त उन वटि हिकिड़ो मोबाइल हूंदो, मूं वटि हिकिड़ो मोबाइल बि न हो जेको लेट्स से कि असां हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन जे ज़रिए सां कमु कंदा हुयासीं पहिरीं, वॉकी टॉकी आहे या जेकी बि अहिड़ी कम्युनिकेशन आहे, त उन में सिक्योरिटी हुई न, बसि 2 माण्हू ई आहिनि सिर्फ़ु। असां अगरि पोइ उन खां पोइ इंटरनेट ते आयासीं, इंटरनेट ते थोरो चांसिस वधी विया। हाणे असां जीअं AI जे अंदरि ईंदा वञूं था, सिक्योरिटी जा ईअं ई जेका आहिनि प्रॉब्लम्स वधंदा था वञनि। त हिन वक़्तु बि यूरोपियन कंट्रीज़ में AI डेवलपर खां वधीक सिक्योरिटी इंजीनियर जी जॉब आहे हुते, सैलरीज़ आहिनि। ऐं इहा शइ मूंखे लॻंदी आहे त मे बी हर को चए थो न त डेवलपर्स जी जॉब खाई वेंदा, AI खाई वेंदो, फलां जी जॉब AI खाई वेंदो, समथिंग लाइक दिस। लेकिन मूंखे लॻंदो आहे त AI जी वजह सां जेकी वॾे में वॾो बूम आयो आहे न जॉब्स में, उहो सिक्योरिटी में आयो आहे। साइबर सिक्योरिटी में सभिनि खां वधीक जेको आहे न जॉब क्रिएशन थी आहे AI खां पोइ, स्पेशली AI खां पोइ। जो नेगेटिविटी ज़्यादा इंक्लूड थी आहे त उन जॉब्स क्रिएशन खे ज़्यादा वास्ट करे छॾियो आहे। जीअं नेगेटिविटी इंक्रीज़ थी आहे या पॉजिटिव साइड इम्पैक्ट थियो आहे त उन्हनि जॉब क्रिएट बि कयूं आहिनि। सही, बहितरीन। अच्छा, मां तव्हां खां आख़िरी सवाल ॿिन्ही लेडीज़ खां ज़रूरु करणु चाहींदमि, छो त अताउल्ला साहब जेके आहिनि उहे त ऑलरेडी आयरलैंड ऐं मलेशिया में कमु कनि पिया। तव्हांखे अगरि एज़ अ साइंटिस्ट, तव्हां प्रॉपर साइंटिस्ट थी विया, तव्हांखे कंहिं कंट्री पाण ॾांहुं घुरायो त कहिड़ी कंट्री वञणु चाहींदा, या वरी हिन वक़्तु तव्हांखे अगरि का स्कॉलरशिप मिले थी त कहिड़े मुल्क वञणु चाहींदा स्कॉलरशिप लाइ? बिल्कुलु सेम एज़ मलेशिया। मलेशिया छो? शुरू खां ई छो त मां रिसर्चिस वग़ैरह बि कयूं त हुते अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि इलाही घणी। अच्छा, बिल्कुलु टेक जी साइड ते। सही। युसरा साहिबा, तव्हां केॾां वञणु चाहींदा? मां रिसेंटली रिसर्च जी तरफ़ ज़्यादा इंक्लूडेड आहियां। मां काफ़ी ज़िक्र बि कयमि, मां बिज़नेस जी स्टूडेंट आहियां, त मार्केट डेवलपमेंट AI जे करे केतिरी थी थिए, बिज़नेसिस कीअं डेवलप था थियनि, उन ते मां फ़िलहाल कमु करे रही आहियां एज़ अ फ्रीलांसर। ॿाहिरि UK जी जेका है कंपनी आहे उन्हनि सां कमु करे रही आहियां। सो मां जेतिरो ॾिठो आहे त UK इज़ एनकरेजिंग पीपल टू कम देयर। जेकी कंपनीज़ स्टार्टअप्स जेके आहिनि, जेके एॾा बूस्ट थियनि या उन्हनि खे
आहे पंहिंजो आइडिया उहे उते अचनि फाउंडर वीज़ा इनोवेटर वीज़ा इहे सभु वीज़ा उन्हनि खे प्रोवाइड था कनि अगरि तव्हां वटि आइडिया आहे पूरो बिज़नेस तव्हांखे एस्टेब्लिश करे ॾींदा सो आई वुड से मां UK ई वञणु चाहींदमि UK वञणु चाहींदा बहितरीन ऐं तव्हां मलेशिया आयरलैंड खां अलावा ॿिए काॾे वञणु चाहींदो हलो ईअं न चओ त लेडीज़ वेठी जी अताउल्ला मां थोरो US बायस्ड माण्हू आहियां शुरू खां ई आई डोंट नो वाए लेकिन मां US बायस्ड आहियां इन सिलसिले में छो जो स्टिल मुंहिंजा क्लाइंट सॼा आयरलैंड जा आहिनि मां कमु कयां पियो नॉर्मली जॉब वग़ैरह या इवन PhD वग़ैरह मुंहिंजी मलेशिया में हले पई मलेशियंस पीपल जेका आहिनि उहे या अक्सर कंट्रीज़ जेका आहिनि उहे नो डाउट के सुठा कंट्रीज़ आहिनि हर लिहाज़ सां लेकिन स्टिल जेकी अपॉर्चुनिटीज़ छो जो टेक जो हब त स्टिल USA US ई आहे त उन लिहाज़ सां जेको हिकु नंढे में नंढो स्टार्टअप बि जेको बूम करे थो न मुंहिंजे नज़दीक उहो US में ई करे थो मां हमेशह US बायस्ड आहियां US बायर्ड आहियो त इन जे करे असांखे डोनाल्ड ट्रम्प सां ॻाल्हाइणो पवंदो ख़ैर नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु बिल्कुलु पुॼाणी ते पहुचे थो सो असीं पंहिंजे महिमाननि खां वठंदासीं इजाज़त ऐं तव्हां खां वठंदासीं इजाज़त अरीबा माशूक साहिबा तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में आया ऐं अॼु जे बहितरीन टॉपिक खे तव्हां टच कयो इसरारी साहिबा तव्हांजी बि महिरबानी ऐं मोहम्मद अताउल्ला साहिबु तव्हांजी बि महिरबानी तव्हां बहितरीन ॻाल्हायो ऐं असांखे ॿुधायो इंफॉर्मेटिव प्रोग्राम हुयो नाज़रीन वठंदासीं तव्हां खां इजाज़त इन ई दुआ सां त जिते रहंदा ख़ुशि रहंदा पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ॿीहर मिलंदासीं आवाज़ TV जे प्लेटफॉर्म ते पंहिंजी समूरी टीम सां सबा अबड़ो तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदी तेसिताईं अल्लाह हाफ़िज़